अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। PP चेयरमैन बिलावल भुट्टो चयो आहे त हुकूमत गैर मुस्तहकम आहे, कंहिं बि वक़्तु इलेक्शन थी सघे थी। असां हर वक़्तु इलेक्शन जी तयारी कंदा रहंदा आहियूं। ईंदड़ हुकूमत पीपल्स पार्टीअ जी हूंदी। वज़ीर आज़म कराचीअ जे लाइ पैकेज जो ऐलान कयो, पर 1 साल गुज़रण बावजूदि रुपयो बि जारी न कयो। कराचीअ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल चयो त मुल्क मां दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ नेशनल एक्शन प्लान ते अमल करणो पवंदो। सिंध काबीना नेब खां सूबे में करप्शन रेफरेंस मां VR तहत उगाड़ियल रक़म मां 1.5 बिलियन रुपया वापसि वठण जी मंज़ूरी ॾेई छॾी। रहियल रक़म जी वापसीअ लाइ नेब चेयरमैन खे ख़त लिखण जो फ़ैसिलो। काबीना बीमारी वेगे फ़ौत थींदड़ सरकारी मुलाज़िमनि जे औलाद खे कोटा तहत नौकरियूं ॾियण लाइ सिंध रेवेन्यू बोर्ड में एक्ट में तरमीम जी मंज़ूरी। वफ़ाक़ी सरकार 1947 जे विरहाङे 1965 ऐं 1971 जे जंगीन दौरान सिंध मां लॾे वियल हिंदुनि ऐं ॿियनि मिल्कियतुनि ते कब्ज़ो थियण जी दावा कंदे कब्ज़ो छॾाइण जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त पंहिंजी सलाहियतुनि ते भाड़नि बदिरां रुगो इम्पोर्ट कयूं पिया। परॾेही इमदाद ते भाड़नि सबबि असां कमज़ोर थी विया आहियूं। ॿियनि जे सहारे ते हलंदड़ एतमाद विञाए वेहंदो आहे। क़ौमूं पेरनि ते बि फ़ैसिला कंदियूं आहिनि त अलाह बि उन्हनि जी मदद कंदो आहे। हिकु ॾींहं जे दौरे ते पहुतल वज़ीर आज़म इमरान ख़ान कराची शिपयार्ड में शिपलेस ऐं ट्रांसफर सिस्टम जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त मुल्की खसारो घटिजी वियो आहे। हाणे मईशत पंहिंजे पेरनि ते आहे। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त पाकिस्तान खे सरहद तां को बि नुक़सानु पहुचाए नथो सघे। दुश्मन मुल्क जे अंदरि नुक़सानु पहुचाइणु चाहे थो। इसराइल राह ऐं NDS जो एजेंडा पाकिस्तान खे अंदरां कमज़ोर करणु आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त वालारियल कश्मीर में कंहिं दहशतगर्द जो वञणु मुमकिन न आहे। कराचीअ में पसंदि जो परिणो कंदड़ नारी कांता कुमारीअ जे क़त्ल करण जो इंकशाफ। पुलिस सर्जन मेडिकल रिपोर्ट अदालत में जमा कराए छॾी। रिपोर्ट मूजिबि कांता कुमारी आपघात न कयो, पर खेसि क़त्ल कयो वियो। संदसि मौत साह ॿुसाटजण सबबु थियो। अदालत जांच ऑफिसर खां केस जो चालान तलब करे वरितो। नवाब शाह जे इलाइक़े गरीबाबाद में पाकिस्तान पीपल्स पार्टीअ पारां हिकु शानदार जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें PP MPA हाजी अली हसन ज़रदारी, PP MPA ग़ुलाम कादिर चांडियो महिमान ख़ासि तौरु शिरकत कई। उन मौक़े ते PP शहीद भुट्टो ज़िले अॻवान इल्ताफ़ ऐं उन मौक़े ते महिमाननि ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवाम जी पार्टी आहे ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जमहूरियत जी बहाली ऐं अवाम जी बका लाइ पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो ऐं उन्हनि जे नज़रे ते हलंदे अवाम जी ख़िदमत कयूं ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जा हथ मज़बूत कयूं। PP में शमूलियत कंदड़ समूरनि कारकुननि खे असां भलीकार चऊं था ऐं खेनि यकीन ॾियारियो था त संदनि समूरा मसाला हल कया वेंदा। उन मौक़े ते PP जमाली, सुमर भट्टी, मुशरफ भट्टी, आमिर भट्टी, आबिद अली भट्टी, ज़ुबैर अली भट्टी, ग़ुलाम रसूल भट्टी, परवेज़ अली भट्टी, जमील अली भट्टी, इक़बाल भट्टी ऐं ॿियनि शिरकत कई। मोहम्मदी टाउन जे रहवासी शादीशुदा नारी मुड़ुस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज। नारीअ जे भाउ पारां पाण मथां पेट्रोल हारे ख़ुदकशी करण जी कोशिश, तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ जो मुतालिबो। तहलके थाणे जे हद मोहम्मदी टाउन जे रहवासनि शादीशुदा नारी महताब सोलंगी पंहिंजे अमर हाकिम ज़ादी ऐं भाउ मोहम्मद इस्माइल सोलंगी ऐं ॿियनि सां गॾिजी मुड़ुस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड ब्लॉक करे छॾियो। एहतजाज दौरान नारीअ जे भाउ मोहम्मद इस्माइल सोलंगी भेण ते थींदड़ ज़ुल्मनि खां तंग थी पाण मथां पेट्रोल हारे साड़ण जी कोशिशि कई। सहाफ़िन उते मौजूदु माण्हुनि हथनि मां पेट्रोल खसे सड़ण खां खेनि बचाए वरितो। उन मौक़े ते मीडिया ॿुधाईंदे नारी महताब सोलंगी चयो त मुंहिंजे माइटनि 4 साल अॻु मुंहिंजी शादी मुंहिंजे मामे जो पुटु फ़हीम सोलंगीअ सां कराई। कुझु अरसो गुज़रण बैदि मुंहिंजो मुड़ुसु फ़हीम नंढियुनि ॻाल्हियुनि ते हर रोज़ु मूं ते सख़्तु तशदुद कंदो हो। हुन चयो त मुंहिंजी शादीअ खां पोइ असां पंहिंजे भाउ मोहम्मद इस्माइल लाइ उन्हनि खां संग वरितो, जॾहिं त मुंहिंजे भाउ जी घरवारी बि उन्हनि पाण वटि विहारे छॾी आहे।
हुन चयो त मुंहिंजे मुड़ुसु भाउ रियाज़ सोलंकी जेको हिकु वकील आहे वकालत जो नाजाइज़ फ़ाइदो वठंदे असांखे मुख़्तलिफ़ कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं मुंहिंजे मुड़ुस जो वॾो भाउ अमानुल्ला अला सोलंकी असांखे क़त्ल करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हुन चयो त मुंहिंजो मुड़ुसु हुन जा ॿाहिरि ताक़तवर माण्हू आहिनि, हू पैसनि ज़रिए असां ते कूड़ा केस करे सघनि था। असां ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं, असांखे उन्हनि मां जान जो ख़तरो आहे। हुननि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त असांखे तहफ़ुज़ फ़राहम करे इंसाफ़ कयो वञे। 68 मोरी शहरी इत्तेहाद जी हिकु अहम गॾिजाणी बरकत अली बिरोहीअ जी सदारत में गुलशन मैंगल में थी गुज़री। गॾिजाणीअ में 68 मोरी नवाब शाह रोड जेको मुकमल नाकारा थियल आहे, शहरनि खे अचु वञ में सख़्तु तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो थो पवे। शहरी इत्तेहाद पारां शहर जे अनेक मसाइलनि जे हल लाइ चूंडियल नुमाइंदनि ऐं कामोरनि सां मिलण जो फ़ैसिलो कयो वियो त जीअं तरक़ियाती कम शुरू करे अवाम खे दरपेश मसइलनि जो अज़ालो थिए। उन खां अलावा ड्रेंज सिहत ऐं तइलीम समेत बुनियादी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। गॾिजाणीअ में मौलाना रज़ा मोहम्मद मैंगल, वॾेरो हज़ूर बख़्श बिरोही, गुलशेर चांडियो, सेठ अरबाब अली बिरोही, कादर बख़्श बिरोही, रब नवाज़ चांडियो, रजब अली रिंद, जुम्मा खान पठाण, उस्ताद अली हैदर बिरोही, अमीर अली चांडियो, अब्दुल हमीद आरई, अब्दुल रहमान गोरचाणी, गुलाम रसूल राशारी, साहिबदाद बिरोही, रियाज़ गुल बिरोही ऐं ॿियनि शिरकत कई। डिप्टी कमिश्नर नौशर फ़िरोज़ मोहम्मद ताशकीन आलम पंहिंजी चार्ज संभालण बैदि ज़िले जे मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसरनि सां तारुफ़ी इजलास कयो। उन मौक़े ते रेवेन्यू, सिहत ऐं पब्लिक हेल्थ जे ऑफिसरनि सां धार मीटिंग कई। उन मौक़े ते इजलास जी सदारत कंदे रेवेन्यू खाते जे ऑफिसरनि समूरे तालुक़े जे असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तियार कारवन चयो त ज़िले जे तमामु तर वसाइल ऐं कोशिशुनि खे तेज़ कयो वञे। हुन चयो त सफ़ाई सुथराई ऐं मुहर्रमुल हराम जे दौरान इंतज़ाम, कोरोना वैक्सीनेशन ऐं जश्न आज़ाद तक़रीब खां अलावा कोरोना SOPs ते अमल दरामद कराइण जे लाइ पंहिंजूं कोशिशूं तयारु कयूं वञनि। मोरो वापडा सिपको जे नाइंसाफ़ियन वादियूं डिटेक्शन बिल मोकिलण, सड़ियल बिजलीअ जा ट्रांसफार्मर तब्दील न करणु, बिना शेड्यूल जे बिजली बंदि करणु, ॿेराड़ीअ जे 7 यूनियन काउंसिलनि जे सभई ॻोठनि जी गुज़िरियल 7 सालनि खां बिजली न ॾियण वारे अमल ख़िलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो ऐलानियल धरणो। गिल्ड स्टेशन ऐं वापडा सिपको ऑफिस, मोरो इंजीनियरिंग ऑफिस अॻियां टेंट हणी धरणो हयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी शहरी अॻुवाणनि, मुख़्तलिफ़ ॻोठनि जे मुअज़्ज़िज़ीन, ॻोठाणनि ऐं औरतुनि शिरकत कई। उन मौक़े ते PP तहलका सदर दोस्त अली सोलंकी, नज़र आलमाणी, वॾेरो अली असगर सोलंकी, नज़ीर अहमद मेमणो, नवाब असगर गोराई, हाकिम जिसकाणी, खान अहवाण दाहिरी ऐं अब्बास कोखर, मिसमात इरशाद कारियो, नजमा ज़रदारी ऐं ॿियनि चयो त वापडा सेपको मोरो जे इंतिज़ामिया शहर ऐं बहिराड़ियुनि सां ज़ुल्म करे रही आहे। घरा बिजलीअ जा बिल उमाड़े रहवासियुनि जो जीअण जंजाल कयो आहे। उन्हनि खां वधीक बिजलीअ जा ट्रांसफार्मर सड़ी वियल आहिनि, जंहिंजी मरम्मत नथी कराई वञे। हैवी लोड शेडिंग ऐं ट्रिपिंग सबबि घरनि ऐं दुकाननि में मौजूदु सामान सड़ण लॻा, पर सिपको मोरो जे इंतिज़ाम अॻु निंड सुतल। ॿी तरफ़ सिपको जे डिप्टी डायरेक्टर मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे शहर में 16 कलाक जॾहिं त ॿेराड़ीअ में 6 कलाक बिजली ॾिनी वेंदी, जंहिं बैदि मुज़ाहिरीन पुरअमन नमूने मुंतशिर। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।